Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. इंडस वाटर कमीशन भारत सिंध तास माहिदे जी भञकड़नि जा तफ़सील हुकूमत खे मोकिले छॾिया। इंडस कमीशन जे ज़रियनि मूजिबि भारत 3 डैमुनि जा दावत करे सिंध तास माहिदे जी भञकड़ी कई। भारत 2005 में बगिहार डैम, 2010 में रतली डैम जे दावत ते माहिदे खे नज़रअंदाज कयो। भारत डैम जी दावत सियासी दहशतगर्दी जी आड़ में शुरू कई। भारत हाणे पहलगाम वाक़े जी आड़ वठी सिंध तास माहिदो मुअत्तल कयो आहे। इंडस कमीशन जे ज़रियनि जो चवणु आहे त क़ानूनी मुशावरती अमल मुकमल थी चुको आहे। फ़ैसिलो हुकूमत कंदी। आलमी कानूननि मूजिबि हिक तरफ़े तौर इंडस वाटर ट्रीटी जी मुअत्तली मुमकिन नाहे। पाक भारत छिकताण ते हुकूमत ऐं अस्करी क़यादत अॼु समूरनि सियासी पार्टियुनि जे अॻवाननि खे क़ौमी सलामती जी सूरतहाल खां आगाह कंदी। सुदो समाह वारो वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ ऐं DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ हाणोकी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾींदा। पधिराई मूजिबि सियासी पार्टियुनि खे मुल्की दिफ़ाई तयारियुनि, सफ़ारती क़दमनि ऐं रियासती मौक़िफ़ खां आगाह कयो वेंदो। वाघा बॉर्डर ते झंडो लाहिण वारी तक़रीब, फ़ौजी जवाननि जो जोश ॾिसी अवाम पारां पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा। दीनी आलमनि पारां भारतीय क्राइम ख़िलाफ़ पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहण जो अज़म। मुफ़्ती अब्दुल रहीम ऐं मौलाना तारिक मसूद चयो आहे त इस्लाम में कंहिं बि बेगुनाह जे क़त्ल जी इजाज़त नाहे। पहलगाम वाक़े जो पाकिस्तान ते इल्ज़ाम बेबुनियाद आहे। समूरा दीनी आलम पाक फ़ौज सां गॾु आहिनि। पाक भारत तकरार जे हल लाइ टीं धुर खे शामिल कयो वञे। पहलगाम वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास रागची सुभाणे पाकिस्तान जो दौरो कंदो। ईरानी परॾेही वज़ीर सीनियर पाकिस्तानी इख़्तियारनि सां इलाइक़ाई सूरतहाल ते ॻाल्हियूं कंदो। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त परॾेही वज़ीर अब्बास रागची सुभाणे पाकिस्तान जे दौरे ते वेंदो। हलंदड़ हफ़्ते भारत जो बि दौरो कंदो। भारत जे कंहिं बि क़िस्म जी जारहियत जो जवाब एटमी हथियारनि समेत पूरी ताक़त सां ॾींदासीं। रूस में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर मोहम्मद ख़ालिद जमाली जो ऐलान। रूसी मीडिया सां ॻाल्हाईंदे पाकिस्तानी सफ़ीर मोहम्मद ख़ालिद जमाली वाज़े कयो त पाकिस्तान वटि इंटेलिजेंस सबूत मौजूदु आहिनि जिन मां ख़बर पवे थी त भारत कार्रवाई जी रिथाबंदी करे रहियो आहे। जेकॾहिं भारत पाकिस्तान ते हमले जी कोशिशि कई त एटमी हथियारनि समेत पूरी ताक़त सां जवाबु ॾिनो वेंदो। महसूस थी रहियो आहे त भारत जो हमलो वेझो आहे ऐं उन जा ख़तरा हक़ीक़ी नौइयत जा आहिनि। भारत जेकॾहिं दरियाउनि जो रुख़ मोड़ण या पाणी रोकण जी बि कोशिशि कई त पाकिस्तान जंगी क़दम तसवुरु कंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त भारत जे तरफ़ां अञा ख़तरो घटि न थियो आहे, पर भारत खे ख़बर आहे त जेकॾहिं कुझु कयो त पाकिस्तान खां मुंहं तोड़ जवाबु मिलंदो। जेकॾहिं पाकिस्तान पहलगाम वाक़े ते जांच जी आछ न करे हा त आलमी बयान जारे हाणे थी सघनि पिया। ख़ानगी TV सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त व्हाइट हाउस जे तर्जुमान पंहिंजे बयान में सब्र जो मुज़ाहिरो करण जो चयो। दुनिया जे अहम मुल्कनि जी कोशिशि आहे त पाक भारत छिकताण न वधे। पाकिस्तान जी जांच वारी आछ ते 4 खां 5 मुल्कनि जी कमीशन ठाहे रिपोर्ट पेश कई वञे। डिप्टी वज़ीर आज़म इसहाक़ डार जो मलेशिया जे परॾेही वज़ीर सां टेलीफोनिक राब्तो, इलाइक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। इसहाक़ डार भारत जी चिड़ ॾियारींदड़ कार्रवाइनि, बेबुनियाद इल्ज़ामनि ऐं सिंध तास माहिदे खे हिक तरफ़े तौर मुअत्तल करण वारनि क़दमनि खे रद्द कंदे आलमी कानून ऐं माहिदनि जी भञकड़ी करार ॾिनो। इसहाक़ डार चयो त पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ऐं क़ौमी मफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ जो पूरो हक़ महफ़ूज़ रखे थो। मलेशियन परॾेही वज़ीर दातोश्री मोहम्मद हसन जी पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत, ॿिन्ही धुरनि खे सब्र खां कमु वठण जी अपील, ॿिन्ही अॻवाननि बदिलजंदड़ सूरतहाल ते वेझा राब्ता रखण ते बि इत्तफ़ाक़ कयो। भारतीय हुकूमत पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो एक्स अकाउंट ब्लॉक करे छॾियो। सेनेटर शेरी रहमान चयो आहे त भारत पहलगाम वाक़े जो इल्ज़ाम पाकिस्तान ते हयो। सचाई साम्हूं अचण ते मोदी सरकार बौखलाहट जो शिकार आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जे आवाम जो आवाज़ आहे। अकाउंट ब्लॉक करण भारत जे कूड़ खे वाक़िफ़ो करे थो। सदर आसिफ अली ज़रदारी 4 ऑर्डिनेंस जारी करे छॾिया। वफ़ाक़ी ऐं मुमलिकती वज़ीरनि जे पघारुनि ऐं मरातुनि में तरमीम जो ऑर्डिनेंस जारी। ऑर्डिनेंस जे ज़रिए हुकूमती वज़ीरनि ऐं मुमलिकती वज़ीरनि जूं पघारूं क़ौमी असेंबली मेंबर्स जे बराबरि करे छॾियूं। वफ़ाक़ी वज़ीरनि जी पघार 2 लख रुपयनि मां वधाए 5,19,000 रुपया कई वई। मुमलिकती वज़ीरनि जी पघार 1,80,000 रुपयनि मां वधाए 5,19,000 रुपया कई वई। टैक्स लॉ तरमीमी ऑर्डिनेंस ऐं क़ौमी ज़रई वापार ऐं फूड सेफ्टी अथॉरिटी जे क़याम जो ऑर्डिनेंस जारी। कंपनियुनि हवाले कयल ज़मीनुनि जी वापसी लाइ तहरीक जारी आहे। सिंधु दरिया ऐं ॿियनि वसीलनि ते धाड़नि जी हर कोशिश खे नाकाम बणायो वेंदो।
SUP जे मरकज़ी सदर ज़ैन शाह जूं ख़ैरपुर में मीडिया सां ॻाल्हियूं। ज़ैन शाह चयो त बबड़लो धरणे सॼी सिंध खे गॾु करे छॾियो। सिंधू नदी में केतिरी ताक़त आहे या सॼी दुनिया ॾिसी छॾी। हुकुमरान होश खां कमु वठंदे तकरारी फ़ैसिला वापसि वठनि, ॿी सूरत में सॼी सिंध बबड़लो बणिजी वेंदी। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में हिकु औरत ऐं 2 ॿारनि समेत 4 ॼणा फौत, 17 ज़ख़्मी। घारो वेझो क़ौमी शाहराह ते कार जे टकर में 4 वरनि जो ॿारड़ो महबूब शेख फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। कोटड़ी कबीर में ट्रॉलर केरी ऐं सुजुकी में टक्कर, हिकु औरत निहाल ख़ातून फौत, 11 ॼणा ज़ख़्मी। ठरी मीरवा भरिसां ट्रॉलर जे टकर में मोटरसाइकिल सवार 14 वरनि जो अदनान भट्टी फौत, काशिफ ज़ख़्मी। मोरो भरिसां वेन जे छित वेठल नौजवान ख़ुदाबख़्श मला किरी फौत थी वियो, लाश अस्पताल मुंतक़िल। जैकबाबाद में रिक्शा कल्टी थियण सबबि सखर वासी 3 वापारी अल्ताफ़ हुसैन, राहिब अली ऐं इमरान ज़ख़्मी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं,